ज़ात ख़बरुनि खां पहिरीं हिकिड़ो ज़िक्र कयोसीं पिए हुन सिग्नल जे ट्रैफ़िक जे लॉ जे ब्रेकेज जो त ॻाल्हि इहा आई त ट्रैफ़िक आम्हूं साम्हूं हुई ऐं सिग्नल ॻाढ़ो हुयो असांजे पासे माना असांखे बीहणो हुयो पोइ ट्रैफ़िक जीअं झकी थी त उन खां पोइ अञा तक़रीबन 12 खां सेकेंड बाक़ी हुया त हिकिड़ी कैरी हुई नौजवान हिकिड़ो ड्राइव करे पियो ऐं उन 12 सेकेंडनि जे वक़्फ़े सां ई उनखे टोड़े ऐं अॻियां निकिरी वियो उन खां पोइ असांजो हुयो पोइ असां आयासीं पिए इतफ़ाक़ सां साॻियो रस्तो हुयो जिते हू बि आया पिए हू बि गुज़र थियो पिए गाॾीअ जो असां बि वियासीं त थोरी देरि खां पोइ ॾाढो आराम सां स्लो हले पियो ऐं उनखे असां क्रॉस करे मां अॻियां निकिरी वियासीं त मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो जेकॾहिं जल्दी पहुचणो न हुजां त मां उनखे हक़ इहो अर्ज़ु ज़रूरु कयां हुया त जेकॾहिं तव्हां एॾा स्लो अचिणा हुयो त तव्हां सिग्नल छो छोड़ियो मतिलबु छाजे लाइ तव्हां टोड़ियो जॾहिं तव्हांखे तकड़ि न हुई अलाह माफ़ु करे तकड़ि में बि कानून जो पूरो लिहाज़ कबो आहे पर जेकॾहिं तव्हांखे तकड़ि न हुई तव्हांखे एॾो ई स्लो अचिणो हुयो त पोइ तव्हां इहो सिग्नल जे लॉ जी ब्रेकेज छो कई तकलीफ़ थींदी आहे ख़वातीन हज़रात ॾुखु थींदो आहे त असीं छो नथा इन ॻाल्हि ते ध्यानु ॾियूं त इहो कानून इन कानून जी पोइवारी असांखे ई करणी आहे कानून पोइवारीअ लाइ हूंदा आहिनि उन्हनि सां मुहबत कई वेंदी आहे उन्हनि जो ख़्यालु कयो वेंदो आहे उन्हनि जे लाइ कोशिशि कबी आहे तुंहिंजी ऐं उहो ज़ाती थी सघे थी मिसाल तौर जेकॾहिं इहा गाॾी हर माण्हू अलॻि अलॻि हलाए पियो त हर ड्राइवर जी पंहिंजी ज़िमेवारी आहे त हुनखे लॉ खे अवॉइड करे उन कानून जी पोइवारी करे ऐं ख़्यालु करे मां इहा ॻाल्हि इन करे बि हिकिड़ो दफ़ो वर्जाई त सवेल हुननि जंहिंमहिल मूं उन्हनि खे क्रॉस कयो त हुननि रेडियो ॿुधो पिए ऐं असांजी क़ौमी नशियती राब्ते वारी नशिरियात हली पई त थी सघे थो त हींअर बि हू कनाईंदा हुजनि थी सघे थो त हींअर बि उन्हनि खे इहो अर्ज़ु ॿुधण में ईंदो हुजे त महिरबानी कयो ख़्यालु कयो असांखे ई इन्हनि सभिनी कानूननि जी पोइवारी करणी आहे जेकॾहिं असीं न कंदासीं त केरु कंदो साथियुनि जो सीसाड़ोला भेनर हिन तूं बंबोर खे मां कंजसि आऊं पुॼाड़ोला सब हाड़ोला भेनर हिन तूं बंबोर खे मां कंजसि आऊं पुॼाड़ोला रोई रंगी जसि रात सां कारो डूंगर ॾाढो भेनर हिन तूं भोर खे मां कंजसि आऊं पुॼाड़ोला भेनर हिन तूं बंबोर खे मां कंजसि आऊं पुॼाड़ोला भेनर हिन तूं बंबोर खे मां कंजसि आऊं पुॼाड़ो
अलग सही जो आवाज़ कना ऐसी बेख़ुद पंज वक्त जो एक सदाबहार भरपूर आवाज़ ऐं यकीनन इन्हनि आवाज़नि खे कनाइजे थो त अंदरि में हिकु अजीब कैफ़ियत पैदा थिए थी ज़ाहिर थिए थी महसूसु थिए थो त कीअं आवाज़ जी गूंज हूंदी हुई कीअं तीवर सुर बुलंद थींदा हुया ऐं ईअं ई इन ज़माने खां थोरो पहिरीं आवाज़ु गूंजो हुयो मूली बाईअ जो मूली बाईअ जंहिंजा आइटम्स असां वटि जेके रेकॉर्ड्स आहिनि कारा जेके वॾो रेकॉर्ड चयो वेंदो हुयो लॉन्ग प्लेस जेके हूंदा हुआ उन्हनि ते अवेलेबल हुया ऐं पंहिंजे वक़्त जी 50 जे ॾहाके ऐं 60 जे ॾहाके जी छा त दिलि पज़ीराई मूली बाई खे हासिलु थी जेकॾहिं लॉन्ग प्ले रेकॉर्ड्स जी ॻाल्हि कजे थी ऐं इन्हनि उन्हनि सातुनि जी ॻाल्हि कजे थी जंहिं ज़माने में इहा गायकी मशहूरु हुई त हिकदमि ज़हन ते जेको नालो उभरी ईंदो आहे उहो हूंदो आहे जीवणी बाईअ जो जेका पज़ीराई जीवणीअ खे नसीबु थी सा पंहिंजे दौर जी यगानी हुई मुख़्तलिफ़ हुई ऐं हिकु सदा हुई हिकिड़ी कूक हुई पंहिंजे वक़्त जी जेका पंहिंजे वक़्त में बुलंद खां बुलंद तर थींदी रही
जी माना त महिरबानो आर्काइव्स मां चूंड जारी आहे ऐं हिननि सातुनि में वरी असीं पेश कंदासीं हिकिड़ो ॿियो आवाज़ु जेको बि पंहिंजे हवाले सां पंहिंजी गायकीअ खे मल्हायो वियो। मॉडल स्कूल में हिकु उस्ताद जी हैसियत सां ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं हुयूं जी ज़रीना ऐं अदाकारी सदाकारी ऐं गायकी में हुननि जो पंहिंजो मट पाण दंगे में दरिया जेको बर्लिन जे फिल्म फेस्टिवल में पाकिस्तान टेलीविज़न जो ड्रामो एवॉर्ड वठी आयो हारून साहब जी प्रोडक्शन में उन में जी अदाकारी ॾिसण वटां हुई ऐं हिन एवॉर्ड जी विनिंग में हासिलु करण में जी जो पंहिंजो हिकिड़ो वॾो किरदारु हुयो। हमाजियत शख़्सियत हुयूं ऐं ईअं आहे त ॾाढो मुश्किल थी पए थो फ़ैसिलो करणु त अदाकारा वॾियूं हुयूं सदाकार वॾियूं हुयूं या असां गायकीअ में दर्जो जेको सो मथां हुयो। हर शइ कमाल हुई बाकमाल हुई हसीन तरीन हुई बसि नालो ॼण पंहिंजे पाण ई तारीफ़ हो जी ज़रीना बलोच। पत
परे तिरियन सापत परेड़ी जॾियूं मुंहिंजी तिरियन सापत परे तिरियन सापत परेड़ी जॾियूं मुंहिंजी तिरियन सापत परे महिरबानी इंसानी सलूक में जॾहिं असीं मुख़्तलिफ़ हवालनि सां गुफ़्तगू कंदा आहियूं त ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजे सलूक में इहो ख़्यालु करणु घुरिजे त जेके क़ाइदा कानून आहिनि उन्हनि जी पोइवारी पंहिंजी जाइ ते हिकु ख़ासि अहमियत रखे थी ऐं कानून जी पोइवारी कबी आहे ऐं कानून जो एतिराम कबो आहे इहो तमामु अहम आहे त जॾहिं इंसान जे अंदर में एतिराम जनम वठे थो त पोइवारी बेहदि हसीन थी वञे थी यानी तव्हां ॾिठो हूंदो त जेको मिसाल तौरु इहा सिग्नल वारी ॻाल्हि इहा आहे इहा को एॾी का वॾी ॻाल्हि त कान्हे का हिन में माण्हू खे इंतज़ारु करिणो पए थो ऐं इहो तमामु अहम आहे त उहो इंतज़ारु इंसान जे सम्झ में अचे हिकु दोस्त जी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां उहो ॿाहिरां मोटियो हुयो त हुनजे ॿाहिरीं ट्रैफ़िक रूल्स ते हिरियल हुया त हिते हिननि रोड क्रॉस कयो पए त ट्रैफ़िक त हली पए ऐं तव्हांखे ख़बर आहे त असां वटि हलंदड़ ट्रैफ़िक में रोड क्रॉस कबो आहे त हुनजी नियाणी हुनखे चयो त बाबा बटन किथे आहे त हुन नियाणी ॾांहुं निहारियो त मतिलबु बटण मां इहा मुराद हुई त ॿाहिरिनि मुल्कनि में जॾहिं असीं रोड क्रॉस कंदा आहियूं त हिकिड़ो बटण हूंदो आहे उहो जॾहिं ऑन करे छॾिबो आहे त ख़बर पए थी त ॿारड़ा गॾनि ऐं रोड क्रॉस कनि पिया त हिन करे ट्रैफ़िक बीहिजी वेंदी आहे पोइ रोड क्रॉस करण खां पोइ ॿिए पासे खां पोइ वरी हुन बटण खे ऑफ करे छॾिबो आहे त ट्रैफ़िक शुरू थी वेंदी आहे त उहो ॿारु छाकाणि त हुन बटण ते हिरियल हो त हर पीउ खां पुछे त बाबा बटण किथे आहे त मतिलबु तव्हां उहो असांखे बटण ऑन करे ॾियो त असां रोड क्रॉस कयूं त ॿियनि मुल्कनि में सहूलियतूं आहिनि त असीं बि कोशिशि कंदासीं इनशा असां वटि बि तरक़ी थींदी असां वटि बि इहे सभु शयूं मुहैया थी वेंदियूं पर ॻाल्हि इहा आहे त इहो जेको बटन आहे न इंसान जे अंदर में आहे हुनजे अंदर में आहे हुनजे अंदर में इन करे आहे जो उहो ई कानून जो जी पोइवारी जो बटन आहे जेको कानून जी पोइवारी कंदे ऑन करणु घुरिजे बसि इहो ई अर्ज़ु आहे तोखे ॾिसण लाइ सुणल साईं तोखे ॾिसण लाइ सुणल साईं हथड़ियूं आहिनि आतड़ियूं आतड़ियूं तोखे ॾिसण लाइ सुणल साईं तोखे ॾिसण लाइ हिजर में तुझे जिए जा जाने हिजर में तुझे जिए जा जाने रोई बिहार रातड़ियूं रातड़ियूं तोखे ॾिसण लाइ सुणल साईं तोखे ॾिसण लाइ सुणल साईं अखड़ियूं आहिनि आतड़ियूं आतड़ियूं तोखे ॾिसण लाइ सुणल साईं तोखे ॾिसण जानब तुझे जलवे पसंद है ओ जानब तुझे जलवे पसंद है चौॾिस पाया झातड़ियूं झातड़ियूं तोखे ॾिसण लाइ सुणल साईं तोखे ॾिसण लाइ सुणल साईं हथड़ियूं आहिनि आतड़ियूं आतड़ियूं तोखे ॾिसण लाइ सुणल साईं तोखे ॾिसण लाइ अठई पैर करीम के प्यारा अठई पैर करीम के प्यारा
ॾिसण लाइ सुणल ताए तोखे ॾिसण लाइ सुणल ताए अखड़ियूं आहिनि आतड़ियूं तोखे ॾिसण लाइ सुणल ताए तोखे ॾिसण लाइ सुणल ताए अखड़ियूं आहिनि आतड़ियूं तोखे ॾिसण लाइ सुणल ताए तोखे ॾिसण वही दिल्ली जो आवाज़ कंदासीं बि ख़ौत नज़र तीअं जेके ॾियारे ते वधीक नौजवान आहिनि उन्हनि जी शिकायत हूंदी आहे त तव्हां असांखे आर्काइव्स मां चूंड ॿुधायो था अलाए किथां किथां जा आइटम्स हुजनि था जेके असां पैदा बि कोन थिया हुआसीं त तव्हां उन आइटम्स खे खणी अचो था त कुझु को विचो थोरो बि ॿुधाईंदा कयो ऐं को नए दौर जी बि का शइ त इंशाअल्लाह लज़ीम कंहिं हफ़्ते नए दौर जा आइटम्स बि अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं फ़िल वक़्तु विचथरे दौर जो हिकिड़ी फिल्मी कंपोज़िशन आहे उस्ताद ग़ुलाम अलीअ जी ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आवाज़ आहे मारे विधो तो प्यार में तो सां मिला दिलड़ी ठरे नाहे मज़ो गुलजार में तो सां मिला दिलड़ी ठरे मारे विधो तो प्यार में महबूब तू मारा करे दिलड़ी वढे दाना करे हीरा सवे जड़हार में तो सा मिला दिलड़ी ठरे मारे विधो तो प्यार में मां चाह जो तोहफ़ो ॾियां सिर साहजो तो दोस्त जे दरबार में तो सां मिला दिलड़ी ठरे मारे विधो तो प्यार में रमज़िन भरियूं रातियूं हुजनि सिक सोज़ जूं बातियूं हुजनि जन्नत मिले दीदार में तो सां मिला दिलड़ी ठरे मारे विधो तो प्यार में तो सां मिला दिलड़ी ठरे नाहे मज़ो गुलजार में तो सां मिला दिलड़ी ठरे मारे विधो तो प्यार में
जेके सुबह में मोकिलायूं था इन दुआ सां जिते जो ख़ुशी जो शाद ऐं आबाद जो तकनीकी सकारी रईस अहमद ख़ानज़ादा मां जो मेज़बान महमूद मुग़ल ऐं प्रोग्राम लाइ पेशकार ख़ालिद हुसैन। घड़ा लॾे निगाह वञे पई त सुबुह जा 9 बजे थियनि वक़्तु आहे पॾई वाह साहु लहण जो त चओ त गॾिजी हलूं त इस्लामाबाद ऐं ॿुधूं था ख़बरूं कुझु घणियूं ख़बरूं लाइ इंतज़ारु कंदा। सुबह के 9 बजे हैं।